अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब हवेली ऐं हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे दो दो। पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली जी, त इहो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली जो वाइंड अप थी वियो आहे। उन जो कारण हीअ आहे त हवेली जा जेके एक्टर अॼुकल्ह सिंध टीवी जा घणा प्रोजेक्ट हली रहिया आहिनि, उहे हुननि में मसरूफ़ आहिनि, जंहिंजे करे हुनखे टाइम नथा ॾेई सघनि। ऐं उन टाइम जी कमी जे करे हीअ जेको ड्रामो हवेली आहे उन जो वाइंड अप कयो वियो आहे। ऐं हुन जूं जेके क़िस्तां आहिनि पुराणियूं उहे हलायूं पियूं वञनि, पर हुन जो शेड्यूल रिकॉर्ड न थी सघियो आहे, जंहिंजे करे हिन ड्रामे खे हिते ई वाइंड अप कयो वेंदो ऐं ड्रामो सीरियल हवेली अॻिते हली कोन सघंदो। हीअ अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां जेके परस्तार आहिनि, जेके ड्रामा सीरियल हवेली ॾिसणु पिया चाहिनि, पर उन्हनि खे ई ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली हिते वाइंड अप थी चुको आहे। ऐं ड्रामा सीरियल हवेली जे डायरेक्टर खे हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो मिलियो आहे मेहरान चैनल जो। उनमें अव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त हीअ ड्रामो जेको हूंदो इन जो नालो दो दो रखियो वेंदो ऐं इन में तमामु ज़बरदस्त एक्टर कमु करनि पिया। मेहरान चैनल खे हाणे तमामु ज़बरदस्त नमूने प्रमोट कयो पियो वञे सोशल मीडिया वग़ैरह ते। हाणे जेको मेहरान चैनल आहे हिन खे मज़बूत करण जी कोशिशि कई पई वञे, भरपूर कोशिशि। हिन में मंज़ूर दानिश साहब पाण कमु करे रहियो आहे उन ड्रामे में, डायरेक्टर बि पाण आहे ऐं हू जेको हुन ड्रामे में हिकु मज़ाहिया करेक्टर कंदो। उनखां अलावा ज़ुल्फ़ी शाह आहे, राधा बागड़ी, शमा सिंधी बि आहे ऐं उनखां अलावा ॿिया जेके एक्टर आहिनि उन्हनि जे बारे में अव्हांखे तमामु जल्द आगाह कयो वेंदो। मेहरान चैनल पारां हिकिड़ो पोस्टर बि जारी कयो वियो आहे जंहिंमें ड्रामे जो नालो नाहे ॾिनो वञो, पर मां अव्हांखे ड्रामे जो नालो बि ॿुधाए छॾियो आहे त उन ड्रामे जो नालो दो दो हूंदो ऐं हिकु तमामु ज़बरदस्त ऐं दिलचस्प ड्रामो हूंदो। ऐं मुंहिंजा दोस्तो फिल्म जल्लाद बि अनक़रीब अचण वारी आहे ऐं अव्हांखे इंतज़ारु आहे, पर इंतज़ार जूं घड़ियूं हाणे ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं हलंदासीं उन ड्रामे ॾांहुं जंहिं ड्रामे जो अव्हांखे शिदत सां इंतज़ारु हूंदो आहे, जंहिं ड्रामे जे करे मुंहिंजे रिव्यू जो शिदत सां अव्हांखे इंतज़ारु हूंदो आहे त ड्रामो सीरियल आहे दौलाब। ऐं हाणे ड्रामो सीरियल दौलाब जेको आहे उहो तमामु दिलचस्प थींदो थो वञे। दोस्तों हिते मंसूर खान ऐं शाहनवाज़ जी जंग होॾऊं SP जेको आहे उहो बि शाहनवाज़ खे टारगेट ॾेई वियो आहे ऐं इहो टारगेट शाहनवाज़ खान राज़न खे ॾिए थो ऐं राज़न खे चए थो त मंसूर खान जो कंहिं बि करे ख़ात्मो आणणो आहे, पर राज़न हुनखे चए थो त मां मुराद सां मुहाॾो अटकाईंदुसि ऐं मुराद खे मारे पोइ जेको आहे मंसूर खान ते सोचींदुसि। पर हिते शाहनवाज़ खान हिकिड़ी चाल चले थो ऐं चए थो त उन्हनि खे क़ाबू मां पाण कयां थो ऐं तव्हां मंसूर खान खे मरायो। हिन ॻाल्हि ते थोरो जॾहिं एग्री थिए थो त शाहनवाज़ खान राज़न खे वठी जॾहिं वञे थो त रस्ते ते ई मुराद वारा हुनजो रस्तो रोकनि था ऐं इहा जेको पॉइंट आहे इहो शाहनवाज़ खान खे मिली वियो आहे। हाणे शाहनवाज़ खान हिन ते रेड कराईंदो ऐं पुलिस जेका आहे हुन जी रिण ॿारे ॾींदी ऐं इन ते कुझु जेके माण्हू आहिनि उहे हिन खां पासो करे वेंदा, पर मुराद खे पुलिस गिरफ़्तार करे वठे थी ऐं कुझु ॿियनि माण्हुनि खे गिरफ़्तार कंदी। ऐं होॾऊं राज़न खे हिकिड़ो दिमाग़ ते सुवाल पैदा थिए थो जेको हू ककर सां करे थो ऐं चए थो त शाहनवाज़ खान जी ही चाल आहे ऐं इन चाल में शाहनवाज़ खान किथे असांखे फसाए न वञे। ऐं हक़ीक़त ही आहे त ही शाहनवाज़ खान जी हिकु वॾी चाल आहे जंहिंमें
हू राज़न ककर खे फसाईंदो होॾो मुराद वारनि खे ऐं उन में पंहिंजा मुफ़ाद हासिल कंदो ऐं मंसूर ख़ान खे क़त्ल कराए हिन जो जेको समूरो ॾोह आहे उहो राज़न वारनि ते वेंदो, जीअं राज़न खे हेॾो पुलिस गिरफ़्तार करे सघे ऐं हू साफ़ थी वञे। होॾा मंसूर ख़ान जेको तंज़ीम जो बुनियाद रखी चुको आहे, उन में तंज़ीम जा माण्हू एक्टिव थी विया आहिनि, उन जा परस्तार जेके आहिनि उहे तमामु घणो एक्टिव थी विया आहिनि ऐं हाणे मंसूर ख़ान ही जंग विढ़ण जे लाइ तयारु आहे। जेके इदारा आहिनि, करप्ट इदारा आहिनि, करप्ट वॾेरा आहिनि ऐं घणो कुझु करणु चाहे थो, मगर हिन जे रस्ता रोक क़ानूनी तरीक़े या ग़ैर क़ानूनी तरीक़े हुनखे मारायो वेंदो। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी कड़ी नसरुल्ला गॾाणी सां बि जुड़ियल आहे। इहो मां पॉइंट अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं अॻिते हाली जेके नारा लॻनि था सरदार माए फुट जा, ही बि तमामु जल्द ईंदो ऐं ही अव्हांखे मां पॉइंट ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे में सरदार माए फुट जो नारो बि लॻंदो आहे तमामु ज़बरदस्त नमूने। ऐं ही जेको आहे अनक़रीबी हिन ते जेको कमु कयो पियो वञे ऐं हेॾऊं मंसूर ख़ान जो जेको ही प्लान आहे इहो तमामु ज़बरदस्त नमूने प्लान अॻिते वञे पियो। मंसूर ख़ान हिन वक़्तु जेको जाल विछायो आहे, उन जाल में जेके इदारा आहिनि उन्हनि खे टारगेट कयो वेंदो ऐं जेका हुन लिस्ट जारी कई आहे उन ते सभु परेशान आहिनि। ऐं ही जेको कमु आहे तमामु ॾुखियो आहे, मगर हिन कम जी जेका कड़ी आहे उहा मंसूर ख़ान सां जुड़े थी ऐं मंसूर ख़ान हिकिड़ो एॾो ज़बरदस्त कैरेक्टर निकिरंदो ऐं आख़िर में इन मंसूर ख़ान जो जेको पावर आहे, जीअं असांजे क़ौमी कारकुननि खे खंभे मारियो वेंदो आहे, ईअं ई हिननि खे खंभे खणी मारियो वेंदो ऐं मंसूर ख़ान जो ख़ात्मो आणियो वेंदो, छो त ही क़बीलाई झेड़ा वग़ैरह कराए ऐं शाहनवाज़ ख़ान हिन में सफ़ा इन्वॉल्व थी चुको आहे। इन इन्वॉल्व जो कारण ही हूंदो त मंसूर ख़ान खे रस्ते तां हटायो वेंदो ऐं घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां सां कंदुसि। ही वीडियो तमामु वॾी थी वई आहे, उन जे करे अव्हां खां इजाज़त वठंदुसि। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं जल्द मुंहिंजी फिल्म जेका आहे जल्लाद उहा रिलीज़ थियण वारी आहे, अव्हांखे ॾेखारींदासीं हिकु तमामु ज़बरदस्त फिल्म, फाइट, एक्शन, ॾुख, दर्द, पीड़ाउनि सां भरपूर। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।